अॼु ही दर्द भरिया लफ़्ज़ लिखण लाइ मुंहिंजी कलम खे पेन जो सफ़र कराईंदे वरी उनखे इंटरनेट जी हवाउनि आधार उॾाईंदे अव्हां जे कननि ताईं पुॼाईंदे ॾाढो ॾुख जो इज़हार करे रहियो आहियां। हिकु घटि पढ़ियल जाहिल अली अहमद जी तौहीद जे चमकंदड़ सितारे वाहदानियत जे अलमबरदार सिपाही मौलवी अब्दुर रहीम पछमी रहमतुल्लाह अलैह जे बारे में एतराज़ ते न सिर्फ़ मां पर समूरे तौहीद वारनि जी दिलियुनि ते ॾिनल दर्द ईअं दुखनि था जीअं भठीअ खे बाहि विकोड़े दुखंदी आहे। मौलवी अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह केरु सॾाए जंहिंजो कयल दीन इस्लाम लाइ ख़िदमतूं बयानु कंदे असांजे वॾड़नि खे कचारियुनि में ऐं आलमनि सगुरनि खे मस्जिद जे मिंबरनि तां रूहंदे ॾिठो आहे। हिन बेवफ़ा खे कहिड़ी ख़बर त मौलवी अब्दुर रहीम हक़ जे कलमे खे बुलंद करण लाइ कहिड़ियुनि मुश्किलनि खे मुंहुं ॾिनो। मौलवी अब्दुर रहीम तोखे बसि सारियूं था अखियुनि मां आब हारियूं था। मौलवी अब्दुर रहीम तोखे बसि सारियूं था अखियुनि मां आब हारियूं था। रोही बसि ॾींहुं राति मौलवी तोखे सारियूं था। प्यारा साथियो, हर को माण्हू पंहिंजे दर्द जो दास्तान लिखंदो आहे, तीअं मां बि पंहिंजी ईमानी गैरत ऐं मौलवी अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह सां मोहबत खे पंहिंजे दिलि में जायूं ॾींदे के लफ़्ज़ लिखिया आहिनि। अली अहमद तो कॾहिं तौहीद जे चमकंदड़ तारनि खां पुछियो अथई त उन्हनि मौलवी अब्दुर रहीम बिना कीअं गुज़ारियो हूंदो। मौलवी अब्दुर रहीम सां मोहबत जो दास्तान जेकॾहिं पुछणो हुजे हा त हाजी मलूक खां पुछे हा। अली अहमद, तुंहिंजे माइटनि तोखे मदरसनि जो सफ़र कराए ईअं असुलु न सोचियो हूंदो त असांजो पुटु बेवफ़ाई जो हक़ अदा कंदो। मदरसनि मां तालीम तो बि उहा ई हासिल कई हूंदी जेका खीर खां अछी, माखीअ खां मिठी ऐं सोन खां सची हूंदी। पर अलाए त तो पंहिंजे उठ खे कहिड़े कारे कलर में जोक ॾियारी आहे। अॼु जेकर हाजी मलूक समूह ऐं अमा करीमा ज़िंदा हुजनि हा त तोखे बराबरि ॿुधाईंदा हा त मौलवी अब्दुर रहीम ते एतिराज़ करणु कीअं आहे। तोजा त तौहीद लाइ दर्द सठल ई न आहिनि। मौलवी अब्दुर रहीम ऐं उनजा साथी त सूरनि जा सतायल, पंहिंजनि जा ॾुखायल, भठियुनि जा पकायल पुख़्ता माण्हू हुया। तुंहिंजे कमज़ोर बदन ऐं असबियत जे अंगारनि सां भरियल हथनि खां तौफ़ीक़ ई न आहे। तोजे सिर ते ततल काड़ो आयो ई न आहे। तूं छा सम्झे तौहीद जे मैदान में कयल कारनामनि खे। तुंहिंजे मौलवी अब्दुर रहीम खे विसारी त विसारे छॾ, तुंहिंजे विसारण सां कुझु बि फ़र्क़ु न पवंदो। यादि रख, मके जी सिर ज़मीन ते लानती अबू जहल, अबू लहब, उतबा, शैबा जी ज़बान जॾहिं बेलगाम थी तॾहिं मुंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ अल्लाह पाक अर्श मथे कंदे फ़रमायो त वरफ़अना लक ज़िक्रक। बांग में पंहिंजे नाव सां गॾु नाव विझी मुंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान वधायो। यादि रख, उहो ई रब जंहिं पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इज़त ॾिनी, उहो ई रब मौलवी अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह खे इज़त ॾींदो। तंहिं करे हसद खे छॾे सची तौबा कर। दिलरुबा जे दार थिए थो त थी वञे, गुलनि मंझा जे खार थिए थो थी वञे। दिलरुबा जे दार थिए थो थी वञे, गुलनि मंझा जे खार थिए थो थी वञे। सभु ख़बर आहे त ख़लक बि खिलंदी घणो पोइ बि दिलबर ॿार थिए थो थी वञे। मुर्क रोके मौत आणे मूं मथां हू सिपे सालार थिए थो थी वञे। मुर्क रोके मौत आणे मूं मथां हू सिपे सालार थिए थो थी वञे। यार यूसुफ सोलंगी जहिड़ो छॾे जे यार ॿिए जो यार थिए थो थी वञे। मौलवी अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह जहिड़ो तूं यार छॾे ॿियनि जो यार थिए थो त अली अहमद तोखे मोकल आहे। ही दर्द जो दास्तान ऐं अंदर जो एहसास ऐं मौलवी अब्दुर रहीम सां मोहबत, प्यार, सिक, सचाई, सुरियाई, प्रीत कलम सां लिखी आवाज़ में घणो रिकॉर्ड करिया हा। पर अल्लाह जज़ा ख़ैर अता करे सभिनी आलमनि सगुरनि खे, ख़ासि करे मौलाना बिलाल जामई साहब खे, जिन्हनि ख़ामोश रहण जो पैगाम ॾिनो आहे। असां मौलवी अब्दुर रहीम बिना बेनूर आहियूं 29 जे चंड वांगुरु। मौलवी साहब असांजी दिलनि ते चोॾीं जे चंड जीअं चमकंदो ऐं सुहंदो रहंदो। अल्लाह पाक खेसि जन्नतुल फिरदौस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ नसीब फरमाए।